أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لن يستنكف المسيح أن يكون عبدا لله ولا الملائكة المقربون، ومن يستنكف عن عبادته ويستكبر فسيحشرهم إليه جميعا. فأما الذين آمنوا وعملوا الصالحات فيوفيهم أجورهم ويزيدهم من فضله، وأما الذين استنكفوا واستكبروا فيعذبهم عذابا أليما، ولا يجدون لهم من دون الله وليا ولا نصيرا. يا أيها الناس قد جاءكم برهان من ربكم وأنزلنا إليكم نورا مبينا. فأما الذين آمنوا بالله واعتصموا به فسيدخلهم في رحمة منه وفضل ويهديهم إليه صراطا مستقيما. يستفتونك قل الله يفتيكم في الكلالة إن امرؤ هلك ليس له ولد وله أخت فلها نصف ما ترك وهو يرثها إن لم يكن لها ولد، فإن كانت اثنتين فلهما الثلثان مما ترك، وإن كانوا إخوة رجالا ونساء فللذكر مثل حظ الأنثيين. يبين الله لكم أن تضلوا والله بكل شيء عليم. صدق الله العظيم. हरगिज़ आर नथो करे, तकब्बुर आकड़ नथो करे। मसीह ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुजे बानो अल्लाह जे लाए, ऐं न की मुक़र्रब मलाइक, ऐं जेको आर कंदो आकड़ कंदो उन जे इबादत खां ऐं वॾाई कंदो, पोइ अन क़रीब गॾु कंदासीं असां इन्हनि खे इन्ही जे तरफ़ समूरे जा समूरा। बाक़ी जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं अमल कयूं चङा, पोइ पूरो करे ॾींदो इन्हनि खे इन्हनि जो सवाब, इन्हनि जो अजुर, इन्हनि जो बदिलो, ऐं वधाए ॾींदो इन्हनि खे पंहिंजे महिरबानीअ सां। बाक़ी जिन माण्हुनि आकड़ कई ऐं वॾाई कयूं, पोइ अज़ाब कंदो इन्हनि खे अज़ाब दर्दनाक, ऐं न लहंदा पंहिंजे लाइ सवाइ अल्लाह जे कोई भी हिमायती न की कोई मददगार। ए इंसानो, अची चुको तव्हां वटि दलील तव्हांजे रब जे तरफ़ां, ऐं नाज़िल कयोसीं असां तव्हांजे तरफ़ नूर पधरे खे। बाक़ी जिन माण्हुनि ईमान आंदो अल्लाह ते ऐं मज़बूत पकड़ियो उनखे, पोइ अन क़रीब दाख़िल कंदासीं असां इन्हनि खे रहमत में उन्ही जे तरफ़ां ऐं महिरबानीअ सां, ऐं हिदायत कंदो इन्हनि खे इन्ही जे तरफ़ रस्ते सिधे सां। सवाल कनि था तोखूं, फ़तवा तलब कनि था तोखूं, चयो त अल्लाह ताला फ़तवा ॾिए थो तव्हांखे कलाले जे बारे में, ओटरे निपटरे जे बारे में। जेकॾहिं को मर्द हलाक थी वञे, फ़ौत थी वञे, न हुजे इन्ही जे लाइ का बि औलाद, ऐं इन्ही जे लाइ आहिनि भेनरूं या भेण, इन्ही जे लाइ आहे भेण, पोइ इन्ही जे लाइ अधु उहो जेको छॾियईं। हालांकि इहो वारिस बणिबो इन्ही जो जेकॾहिं नाहे इन्ही जे लाइ काई बि औलाद। वो जेकॾहिं आहिनि ॿ भेनरूं
बजणियूं पोइ इन्हनि जे लाइ आहिनि 2-3 हाड़ उन खां जो छॾियईं। पोइ जेकॾहिं आहिनि भाइर मर्द ऐं औरतूं, पोइ मर्द जे लाइ आहे मिसाल 2 औरतुनि जे हिसे जी बयानु करे तो अल्लाह ताला तव्हां जे लाइ मतां गुमराह थियो। अल्लाह ताला हर शइ खे ॼाणंदड़ आहे। सूरतुन निसा जो 23 ऐं आख़िरी रुकू, 6 सिपारे जो 3 रुकू, आयत नंबर 171 खां 176 ताईं मुकम्मल रुकू तर्जुमे समेत तिलावत कयोसीं। अल्लाह जे फज़ुल सां सूरतुन निसा अॼु हिते पूरी थई। इन्हनि आयात जो इख़्तिसार सां तफ़सीर मारिफुल क़ुरान जिल्द नंबर 2 621 सफ़े तां तफ़सीर पेश कजे थो। गुज़िरियल आयत जे हिकिड़े हिस्से जी मुख़्तसर तशरीह हुई, उनखे भी बयान करे पोइ आयतुनि जो तफ़सीर पढ़ूं था। हुब्बे दुनिया जी हद आहे, ज़रूरत खां ज़्यादा दुनिया जे माल ऐं दौलत, ऐश ऐं इशरत जी तमो इस्लाम में मज़मूम आहे ऐं उनजे तरक करण जूं हिदायतूं भी क़ुरान में बकसरत वारिद आहिनि। लेकिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाते तमाए दुनिया हुब्बे दुनिया का मनो फरमायो आहे, उते पंहिंजे कौल ऐं अमल खां उन जूं हदूं भी मुतयन फरमायूं आहिनि। जो निकाह करण खे पंहिंजी सुन्नत करार ॾिनऊं, उन जी तरग़ीब ॾिनऊं, औलाद पैदा करण जा फ़वाइद ऐं दरजात ॿुधायूं, अहल अयाल सां हुस्न मुआशरत ऐं उन्हनि जे हुकूक जी अदायगी खे फ़र्ज़ करार ॾिनऊं, पंहिंजी उन्हनि जे ज़रूरियात जे लाइ कसब माश के फ़रीज़ा बादल फ़रीज़ा फ़रमायूं, तिजारत, ज़राअत, सनत, हिरफ़त ऐं मज़दूरी के माण्हुनि खे मज़दूरी जे लाइ ताक़ीद फ़रमायूं। इस्लामी हुकूमत जो क़याम, इस्लामी निज़ाम जी तरवीज के फ़रीज़ा नबूवत करार ॾेई करे पंहिंजे अमल सां पूरे जज़ीरतुल अरब में हिकिड़ो निज़ाम ममलिकत क़ाइमु फ़रमायूं। ख़ुलफ़ाए राशिदीन उन खे दुनिया जे मशरिक़ व मग़रिब में फैलायो। उन मां मालूम थिए थो त बक़दरे ज़रूरत इन्हनि शयुनि जो मशगूल थियणु न हुब्बे दुनिया में शुमार आहे, न हिर्स ऐं लालच में शुमार आहे। दुनिया ज़रूरत आधार हासिल कबी ऐं जाइज़ तरीक़नि सां उन जी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त भी ॾिनी आहे, बल्कि हुकुम भी फ़रमायो आहे। यहूदिन ऐं नसारनि इन हक़ीक़त के न समझो, रहबानियत में मुब्तला थिया। क़ुरान हकीम उन्हनि जे इन कज रवी खे इन्हनि अल्फाज़ सां रद्द फ़रमायो, रहबानियत इब्तदऊहा मा कतबनाहा अलैहिम इल्ला इब्तिगाअ रिज़वानिल्लाह फमा रअऊहा हक़ रिआयतिहा। इन्हनि माण्हुनि पंहिंजे तरफ़ां रहबानियत यानी तरक़े दुनिया जे लाइ तरीक़ा इख्तियार कया जेके असां उन्हनि जे ज़िम्मे न लॻाया हुयोसीं, पर जेके शयूं ख़ुदि पंहिंजे मथां आयद कयूं उन्हनि जा भी पूरा हक़ अदा न करे सघिया। हाणे इन आयत जे ज़िमिन में सुन्नत ऐं बिदत जूं हदूं आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इबादात, मुआमलात ऐं मुआशरत सभी शयुनि में पंहिंजे कौल ऐं अमल सां एतिदाल जूं हदूं मुक़ररु फ़रमायूं ऐं उन्हनि खां पोइते रहण खे कोताही, अॻिते वधी वञण खे गुमराही फ़रमायूं। इन करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिदआत ऐं मुहदसात के वॾी शिद्दत सां रद्द कयो आहे। इरशाद फ़रमायो, कुल्लु बिदअतिन ज़लाला व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। हर बिदत गुमराही आहे, हर गुमराही जो अंजाम जहन्नम आहे। हाणे बिदत आहे छा, सुन्नत आहे छा, उनजी डेफिनेशन हर माण्हू पंहिंजे पंहिंजे हिसाब सां उनजी एक्सप्लेनेशन करे थो, डेफिनेशन ॿुधाए थो। तफ़सीर मुंहिंजे साम्हूं आहे, बिदत उन शइ खे चयो थो वञे जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कौल ऐं अमल में सराहतन या इशारतन मौजूद न हुजे। साईं जन जे कौल में भी मौजूद ना आहे, साईं जन जे फ़ेल मुबारक में भी मौजूद ना आहे। सराहतन माना वाज़ेह तौर ते ओपनली भी ना आहे, इशारतन भी मौजूद ना आहे ऐं पंहिंजे तरफ़ां उनखे दीन समझी करे करण या बिदत आहे।
बस। हज़रत शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त इस्लाम में बिदअत जे लाइ इन करे सख़्तु जुर्म करार ॾिनो वियो आहे तो तहरीफ़ दीन जो रस्तो आहे, माना दीन खे फिराइण जो हिकिड़ो रस्तो आहे। पोयूं उम्मतूं उन्हनि में ईअं थींदो त उन्हनि पंहिंजे किताब ऐं पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात ते पंहिंजे तरफ़ूं इज़ाफ़ा कया ऐं हर ईंदड़ नसुल वरी उन में इज़ाफ़ा कंदा विया, एतिरे ताईं जो इहा ख़बर न पई रहे त असुल दीन कहिड़ो आहे, माण्हुनि जो ठाहियल दीन कहिड़ो आहे। इहे जेके माण्हू दीन में इज़ाफ़ो था कनि जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अक़वाल ऐं अफ़आल में मौजूदु न आहे, इहा बिदअत आहे। शाह वलीउल्लाह रहमहुल्लाह पंहिंजी किताब हुज्जतुल्लाह अल बालिग़ा जे अंदरि इहो बयानु फ़रमाए तहरीफ़ दीन जा दुनिया में केतिरा ई असबाब पेश आया ऐं शरीयत इस्लाम उन्हनि समूरनि जे दरवाज़नि खे कहिड़ी तरह पहरो ॾिनो आहे ऐं इहा उम्मत में वबा कीअं दाख़िल थई, इहो हलाकत जो सबबु आहे। इन असबाब मां दीन जे बारे में तअम्मुक़ ऐं तशद्दुद यानी ग़ुलू फ़िद्दीन खे वॾो सबबु करार ॾिनई, मगर अफ़सोस जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन क़दर एहतिमाम ऐं शरीयत जी एतिरी पाबंदियुनि जे बावजूदु अॼु उम्मत मुस्लिमा इन ग़ुलू जे बुरी तरह शिकार आहे जेके दीन जे सभई शोबनि में उन जा आसार नुमायां आहिनि। त इहा आहे दीन खे छॾे करे, सुन्नत खे छॾे करे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़नि खे छॾे करे पंहिंजे तरफ़ां तरीक़ा मुक़ररु करणु, इहा बिदअत आहे ऐं बिदअत गुमराही जो रस्तो आहे। सुन्नत चइबो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ौल फ़ेल में मौजूदु सराहतनि या इशारतनि मौजूदु हुजे। साईं जी पोइ जेकॾहिं क़ौल आहे त इनखे सुन्नत क़ौली चइबो, फ़ेल आहे त उनखे सुन्नत फ़ेली चइबो, त इनखे चइबो आहे सुन्नत। एसिताणी गुज़िरियल रुकू जे हिकिड़े आयत जो हिसो रहियल जेको हुयो उहो पूरो कयोसीं। अॼोके रुकू जो इख़्तिसार सां तफ़सीर आहे। पहिरीं आयत में अल्लाह ताला फ़रमाया त हज़रत मसीह ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम इन ॻाल्हि खां वॾाई तकबुर आकड़ ऐं आर ई न कंदो जो उहो अलाह जो बानो आहे। इनखे अलाह जे बाने हुजण में काई बि आकड़ न आहे, का बि तकबुर न आहे, छो त पोइ हिते पढ़ियासीं नसारनि जा 3 फ़िरका हुया उन जे बारे में, पर पंहिंजो उन जो अक़ीदो इहो हुयो त मां अलाह जो बानो आहियां, अलाह न आहियां, माबूद मां न आहियां। मुशरिकीन मक्का या मुशरिकीन वरी मलाइकनि खे अलाह जूं न्याणियूं सम्झंदा हुया ऐं बुतनि जी इबादत कंदा हुया। पोइ अल्लाह ताला इहा बि तरदीद फ़रमाई त जेके मुक़र्रब मलाइक आहिनि उहे बि अल्लाह ताला जी इबादत खां कॾहिं बि आकड़ वॾाई ऐं तकबुर नथा कनि, बल्कि उहे बि अल्लाह ताला जे अहकामनि जा हुक्मनि जा पाबंद आहिनि। उन खां बाद में अल्लाह ताला फ़रमायो इंसानो तव्हां वटि दलील आयो आहे तव्हांजे रब जे तरफ़, रोशनी आहे, वाज़ेह आहे। दलील मां मुराद छा आहे, बुरहान मां मुराद छा आहे? बुरहान जे लफ़्ज़ी माना आहे दलील, उन मां मुराद आहे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस इहो दलील आहे। अल्लाह ताला फ़रमाए तव्हां वटि दलील अची चुको, हिदायत जो दलील अची चुको, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुक़द्दस। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु फ़रमाइनि था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस के लफ़्ज़ बुरहान सां इन जे लाइ ताबीर फ़रमायो वियो जो साईं जन जी ज़ात मुबारक ऐं साईं जन जा अख़लाक़ करीमाना, साईं जन जा मौजिज़ात, साईं जन ते किताब जो नुज़ूल, इहे सभु शयूं साईं जे नबूवत ऐं साईं जे रिसालत जा खुलियल दलील आहिनि, जिन्हनि खे ॾिसण खां पोइ कहीं ॿिए दलील जी मोहताजी बाक़ी नथी रहे। साईं जन जी ज़ात मुक़द्दस ख़ुदि बुरहान आहे। उन खां पोइ अल्लाह सी फ़रमाए जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन, तव्हां वटि अल्लाह जे तरफ़ां हिकु रोशन शइ आई आहे, हिकु किताब वाज़ेह आयो आहे। नूर मां मुराद हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस हुजे ऐं किताब मां मुराद क़ुरान मजीद हुजे त इहो बि सही आहे। रूहुल मानी वारे ईअं लिखियो आहे, पर उन मां हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अहिड़ो नूर महज़ हुजणु साबित नथो थिए जेको बशरियत ऐं जिस्मानियत जे मुनाफ़ी हुजे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुजस्सिम रहमत, नूर हिदायत, आलम पूरे में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नूर हिदायत जा आफ्ताब थी करे दुनिया में आया।
आख़िरी आयत में अल्लाह ताला फरमायो त तोखां फ़तवा था तलब कनि ओटिरे निपटिरे जे बारे में। कलालो अहिड़े माण्हू खे चइबो आहे जंहिंखे काई बि औलाद न हुजे, न पुटनि जी न न्याणियुनि जी, उनखे या त भेणूं हुजनि या भाइर हुजनि, इनखे चइबो आहे कलालो। पोइ अल्लाह ताला फरमाए जेकर अहिड़ो माण्हू आहे ऐं उनजे पुठियां हिकिड़ी भेण आहे त इन जी छॾियल मिल्कियत मां अधु मिल्कियत भेण खे मिलंदी। पर जेकॾहिं अहिड़ी का औरत आहे उनजो भाउ आहे त हाणे इहो उन जो भाउ वारिस थींदो, औलाद जेकॾहिं न अथसि। पर जेकॾहिं भेनरूं ॿ अथसि त पोइ हाणे इन्हनि ॿिन्ही भेनरुनि खे ॿ टे हाड़ मिलंदा। जेकॾहिं भाउर बि अथसि ऐं भेणूं बि अथसि, पोइ जेको आहे भाउ खे ॿीण ऐं उनजो हिकूण वरी भेण खे मिलंदो। लिज़कर मिसलु हज़िल उनसैन। अलाह साईं फरमाई इहा काम हिन जे लाइ थो बयानु कयां त मतां गुमराह थी वञो, मतां भुलिजी पवो। अल्लाह ताला खे हर शइ जो इल्मु आहे। एसिताणी अॼु अल्लाह जे महिरबानी सां सूरत उन्निसा रब जे फज़ल इलाही सां पूरी थी वई। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही त सुभाणे वरी सूरह माइदा पढ़ंदासीं। रब्बना आतिना फ़िद्दुनिया हसनतम व फ़िल आख़िरति हसनतम व क़िना अज़ाबन। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।